लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जनाब इनाम शेख साहब सां ॻाल्हियूं कयूं था ऐं साईअ खां अवल असां इहो पिया ॻाल्हायो त सिंध में हिकु पासे सनअत न वधी, असां वटि क़यादत जे बहिरान हुजण जे करे, तालीम न हुजण जे करे ऐं प्रॉपर कम्युनिकेशन न हुजण जे करे सिंध ऐं सिंधी माण्हू सोच जे मामले में उन नमूने अॻिते न वधिया। हालांकि असां ग़ुलामी में रहियासीं, ख़राबियूं ॾिठियूंसीं, ख़राब मसइला थिया। पोइ जॾहिं अंग्रेज़ आयो त अंग्रेज़ खां पोइ रेल बि आई, रोड बि आया ऐं बिराज बि ठहिया, तालीम बि मिली, ॿोली बि थी, कम्युनिकेशन बि वधी ऐं अंग्रेज़ जे करे सिंध जे माण्हुनि जो रस्तो बम्बई ऐं ॿियनि इलाइक़नि ॾे वधणु शुरू थियो। उन खां पोइ इनाम शेख साहब थो चए त यूरोप में जेका जागरता आहे ऐं सिंध में जेका जागरता न आहे त ही फलाणी शयूं खुटल हुयूं। वरी जॾहिं अंग्रेज़ उहे फलाणी शयूं वधायूं त बि असां वटि क़यादत जो साॻियो बहिरान थियो। वरी पाकिस्तान जॾहिं पियो या विरहाङो जॾहिं थियो त उन खां पोइ बि क़यादत जा बहिरान आहिनि। इहे थोरी डिफरेंस सां के चङा माण्हू अचनि था। हाणे इनाम शेख साहब खां मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो आहे त सिंध ॿिनि इंतिहाउनि खे ॾिठो आहे त बि क़यादत साॻी वॾेरकी आहे, त उन मिडिल क्लास जे महिनत न करण या उन जी क़यादत न करण जा रीज़न कहिड़ा आहिनि? ॾिसो, जेका तव्हां ॻाल्हि कई त 1843 में ई सिंध हली वई, पंहिंजो अंग्रेज़ आयो, बॉम्बे सां लाॻापिजी वई। बॉम्बे में 1847 में आई, पोइ 90 सालनि खां पोइ वरी 1936 में आई। त माना इहो अरसो हिकिड़ी उहा सियासी नुमाइंदगी सिंध खे कोन हुई। लेजिस्लेटिव असेंबलीअ में हलिया विया, को शाहनवाज़ भुट्टो, बुरगड़ी साहब, को ॿियो वॾेरो किथां। उहो 90 साल में जे विच में हिकिड़ी पॉज़िटिव शइ थी त अंग्रेज़नि इन विच में इदारा कुझु इस्टेब्लिश करे वरिता, त कुझु या उन्हनि खे हिमथायो, इंफ्रास्ट्रक्चर डेवलप कयो, साईं मुंहिंजे खे चवां सिस्टम्स डेवलप कया। 1936 खां पोइ 10 साल ॿिया थिया जो इहो जंहिंमें असां हिक ॿिए सां इहा जेका बाटाबाज़ी कंदा रहियासीं, असांजा सियासतदान, अफ़रातफ़री जेका तव्हांखे ख़बर आहे 47 ताईं। 47 खां पोइ अॼु ॾींहं ताईं नंबर 1 त जेके अंग्रेज़नि जे सिरिश्तनि ऐं इदारनि जेसि ताईं कमु कयो तेसि ताईं इहे जेके तव्हां नाला खयां, अली मोहम्मद राशिदी खां वठी वसामुद्दीन राशिदी, GM सैयद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, जेके बि तव्हां इवन असांजो अला बख्श सूमरो, इल्मी अदबी फील्ड हुजे या सियासी पॉलिटिक्स या एडमिनिस्ट्रेशन, उहे सभु उन्हनि जे दौर जा, उन्हनि जे इदारनि मां पैदा थियल माण्हू हुआ। उन्हनि माण्हुनि जेसि ताईं हुया तेसि ताईं वरी बि का वोकेबुलो लिटरेचर में, पॉलिटिक्स में हुयो। जीअं ई हिन मुल्क ममलकत ख़ुदादाद जा जेके इदारा में जेका भींग थी ऐं जेके अफ़रातफ़री थी, उन जे नतीजे में ही ॾींहं आहिनि जेके असां ॾिसूं था। हिकु त वॾे में वॾो सबबु इहो। ॿियो जेको मौजूदा दौर में जेको क़यास आहे, उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त असां वटि जेका हिकु करी तरक़ी न थी न मुख़्तलिफ़ शोबनि में। हाणे हीअ जेका टेक्नोलॉजी आहे उहा त आहे अॼु जी, जेका यूरोप थो यूज़ करे, अमेरिका थी यूज़ करे। समाजी क़द्र अञा असांजा पोइते बीठा आहिनि। उहो जेको टकराव आहे न असांजी हक़ीक़त में, अपीयरेंस ऐं रियलिटी, मां तव्हांखे ॿुधायो न जेको मां लेक्चर पढ़ियो, त हाणे जेको कुझु हालतूं आहिनि उहे ॿियूं आहिनि, जेको कुझु असांजो इमेजिनेशन आहे उहा ॿी। घर में जेका फापा वेठी आहे उहा असांखे नथी वणे, असांखे उहा थी वणे जेका TV जे सीरियल में ॾेखारी थी वञे, जेका जंहिंजे मेकअप ते ई पूरो अधु ॾींहुं ख़र्चु थो थिए, जंहिंखे ॿ-2 मिलियंस जी ज्वेलरी पातल आहे, जंहिंजे जेको लिबास लखें रुपयनि जो आहे। त हाणे जेके ॿाहिरीं दुनिया जा नवां शयूं, नयूं ईजादात अचनि थियूं ऐं असांजी समाजी
तरक़ीअ जी लेवल घटि आहे, उन जे नतीजे में हर माण्हूअ में इहा हिकिड़ो बीमारी पैदा थी आहे जेका लाइफ असां इमेजिनेशन वारी आहे, उनखे हासिलु करण जे लाइ खपे पैसो। असांजो माण्हू महिनत जे बजाए हाणे इन ड्रोड़ में आहे त को बि तरीक़ो हुजे पैसो अचे, ईज़ी मनी, बिना कम जे पैसो अचे। पोइ उन जे लाइ जेको ॾिसो था तव्हां त सिंध जो मिडिल क्लास तबाही करे छॾी आहे पंहिंजे इदारनि जी ईज़ी मनी जे चकर में। हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायो, जेके इंस्टीट्यूशन्स आहे अंग्रेज़नि जा उहे ख़तमु थिया, उन्हनि जो रोल ख़तमु थियो त असां में डिक्लाइन आयो। हिकिड़ो जेको टेक्नोलॉजी ऐं सोशल डेवलपमेंट जो टकराउ थियो, उन जे नतीजे में असां वटि डिक्लाइन थी। ऐं हिकिड़ी हिन ममलकत ख़ुदादाद जा जेके सिस्टम्स आहे, जेका अनसर्टेनिटी हुई, जेका पॉलिटिकल हिकिड़ो करप्ट हुयो प्रैक्टिसिस हुई, उन हणी तबाही करे छॾी आहे। अॻे माण्हू CID जो माण्हू चवराईंदे माण्हूअ खे थोरी लॼ ऐं शर्म हया ईंदो। हाणे इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि थी पई आहे। तूं सियासी लीडर कल्ह जेको आहे सो पंधु घुमंदे, हाणे तुंहिंजे पुठियां हिकिड़ो पूरो कॉन्वॉय गाॾियुनि जो आहे। टीं ॻाल्हि आहे, असांजी सोसाइटी में पुछाणो कोन्हे। कंहिं बि जुडिशियस जेको सिस्टम हूंदो आहे उन में जेसिताईं पुछाणो न हूंदो आहे तेसिताईं पुछाणो ई त हिकिड़ी सभ खां वॾी अहम ॻाल्हि आहे। जेको पुछे थो उहो हिकिड़ो मशहूरु आहे त हिकिड़ो लतीफ़ो चओ या लाइटर नोट ते त 4 सिंधी पिया वञनि कंहिं सफ़र में, सो हली हली थकिजी पिया त चयूं बाबा मानी पचाए। हुन हिक ॿिए खे चवनि पिया तूं पचाए। नेठि चयूं त बाबा हाणे जेको ॻाल्हाईंदो न उहो मानी पचाईंदो। साईं सुम्ही पिया, 2 ॾींहं थी विया, 3 ॾींहं थी विया, आख़िर बेहोश थी विया बुख में। हिकिड़ो माण्हू उन लांघाऊ थियो, उन हिननि खे घणो उथारण जी कोशिशि कई, पर जीअं त इहो त जेको ॻाल्हाईंदो मानी पचाईंदो, तंहिंजे करे उन जवाबु ॾिनो। हुन चयो मरी वियो, अलाए छा आहे, खॾ खोटे कयईंसि, उते उछलियईंसि त ॿियो न कुझु। वरी ॿिए खे उछलियईं तॾहिं उन बि न कुझु। चोथे खे जॾहिं उछलियईं त हेठिं ते जो भार पइजी वियो न सॼो टिनि जो, त जीअं ई हुनखे उछलियईं त हुन कयो त बाक़ी 3 चयो त मानी बि पचाईंदे तूं। इहो जेको आहे सो मानी बि पचाईंदे तूं वारो सभु को चवे थो सिंध अहिड़ी हुजे, सिंध हीअं हुजे, हे सिस्टम्स, उन मुंहिंजो किरदारु न हुजे, मां एक्सेप्शन आहियां। हाणे इहो जेके इहे सबब आहिनि, पुछाणो बि कोन्हे, कॉन्फ्लिक्ट आहे, इमेजिनेशन ऐं मीडिया ऐं रियलिटी जो इंस्टीट्यूशनल कलेप्स आहे। हे मुल्की जेके असांजा हुकुमरान आहिनि जिन हिकिड़ो तजुर्बेगाह बणाए छॾियो आहे, उन में एतिरी अनसर्टिनिटी पैदा थी वई आहे जो हाणे माण्हू पार्टियूं सभु इहे आहिनि त बाबा खटण जोॻो कैंडिडेट कहिड़ो आहे उनजे कढ हलो, इलेक्टेबल जेके चए। मां तव्हांखे ॿुधायां त जंहिं बि क़ौम जो सोचींदड़ तबिको निंड पइजी वञे न त उहा क़ौम बेहोश थी वेंदी आहे। उन क़ौम खे उथारण जे लाइ वॾो जिहाद करिणो पवंदो। मुमकिन आहे त नेचर जे कानूननि तहत का अहिड़ी चमाट लॻे, कोई अहिड़ो हादसो थिए जंहिंजे नतीजे में हिकिड़ी का रीइनकारनेशन थिए। बाक़ी अकुली लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसंदव त असां उन्हनि पैरामीटर्स ते क्वालिफाई नथा कयूं जो असां पंहिंजे माज़ीअ जी जेका ग्लोरी हुई, माज़ीअ जो जेको असांजो उरूज हो, या माज़ीअ जो असांजो फ़ख़ुरु लाइक़ु विरसो हो, उन हैसियत ते पहुची सघूं। क़ौमूं हाणे जेके आहिनि से ख़तमु न थींदियूं, क़ौमूं ABCD कैटेगरी में तब्दील थींदियूं। दुनिया जूं खोड़ क़ौमूं आहिनि जेके ज़िंदा आहिनि पर D कैटेगरी में पयूं आहिनि, बसि ॿोली बि ॻाल्हाइनि था, साईं खाइनि पीअनि बि अथा, पर उन्हनि जो जेको फ़ैसिले जा अख़्तियार आहिनि उहे उन्हनि वटि कान्हनि। हुननि जी पंहिंजी जेका विल आहे उनखे एक्सरसाइज़ करण जे लाइ हुननि में पावर कान्हे को। ऐं इहा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो, वॾियूं वॾियूं जॾहिं अशोरियंस, बेबलोनियंस, ग्रीक्स, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं ईअं तबाह थी वियूं, असां को लिखराए कोन आया आहियूं त असां जेसिताईं क़यामत न शहनशाह आहे त वॾे में वॾो पावर आहे उहो ई तबाह थो थिए। तंहिंजे करे इहो असां सभिनी खे सोचणो पवंदो त जेकॾहिं 3-4 शयूं उन्हनि जे बुनियाद ते असां अॻिते न वधंदासीं त मूंखे नथो लॻे त कोई वॾी हिकिड़ी अहिड़ी चेंज अचे जेका असांखे अॻिते वठी वञे। इन में हिकिड़ी साई था वठूं,
तव्हां इदारनि जूं ॻाल्हियूं था कयो, इदारा इदारा इदारा, तव्हां पाण बि कुझु इदारनि में रहिया आहियो, ठीकु आहे। ऐं उन्हनि में तव्हां कहिड़ा जीअं सिंधी में चइबो आहे फाड़ा मारिया, ठीकु आहे। ऐं तव्हां पाण कीअं रहिया आहियो मुंतज़िम तौरु ऐं प्योर मिडिल क्लासी तौरु तव्हां उन इदारे खे कीअं ॾिठो, उन में तब्दीलियूं बहितर तब्दीलियूं कीअं आंदियूं, इन ते जेकॾहिं साई खां पोइ ॻाल्हायूं, थोरी छिलणी खणी तव्हांखे बि छिलियो बिल्कुलु बिल्कुलु मां हिसाब थियणु खपे, बिल्कुलु थियणु खपे। इहो न थींदो त इन खां सवाइ माण्हूअ जो को कमु न हलंदो, असेसमेंट ई न थी न सघे। नाज़रीन पुछाणो शुरू कंदासीं थोरी साईअ खां पोइ, असां सां गॾु रहिजो।